अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशूज़ में तव्हांखे भलीकार। नाज़रीन, सदारती इलेक्शन अमेरिका जी वाशिंगटन ते जीअं त सॼी दुनिया जूं नज़रूं आहिनि। सुपर पावर मुल्क अमेरिका जी जा जेके असर आहिनि ऐं समूरे ख़िते ते दुनिया ते उहा कहिड़ा रहनि था उहो असीं सभु बख़ूबी वाक़ुफ़ु आहियूं। सदारती इलेक्शन अमेरिका जी सुभाणे हूंदी ऐं उन इलेक्शन में हिन वक़्त ताईं 7.5 करोड़ माण्हुनि पंहिंजे वोट जी राय जो हक़ हिन वक़्त इस्तेमालु उहो करे चुका आहिनि। जेको इंतिहाई सख़्तु मुक़ाबिलो आहे हिन भेरे कमला हैरिस डेमोक्रेटिक जी उमेदवार ऐं डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन जो उमेदवार। जीअं त डोनाल्ड ट्रम्प अॻु में बि प्रेसिडेंट रही चुको आहे, 2016 में हेलरी क्लिंटन खे पिणु उन हारायो। अमेरिकन जेकी समूरी हिस्ट्री आहे उन में औरत सदर जो उहो हिन वक़्त ताईं न थी सघियो आहे। पहिरों वरी हेलरी खां पोइ वरी कमला हैरिस बि अची रही आहे ऐं मुक़ाबिलो ॿुधायो थो वञे त हिन भेरे इंतिहाई सख़्तु मुक़ाबिलो आहे। हाणे ॾिसिजे त हीउ जेको मुक़ाबिलो हूंदो इन में सरसी कंहिंखे थी हासिलु थिए, छो जो जेके 7 रियासतूं आहिनि उहे इंतिहाई अहम ॾिठियूं थी वञनि। उन में असीं जंहिं ते हाणे अॼु ॻाल्हि ॿोल बि कंदासीं, पेंसिल्वेनिया आहे, जॉर्जिया, शुमाली कैरोलिना, मिशिगन आहे ऐं इन खां अलावा नवाडो ऐं 2 ॿियूं जेके रियासतूं आहिनि उन में सख़्तु मुक़ाबिलो आहे। 538 मां 270 इलेक्टोरल वोट आहिनि, उहे खटण लाइ इहे घुर्बल हूंदा। 50 रियासतुनि मां हर जेके आहे उहो सदर खे हिकु पंहिंजो वोट जो पिणु हक़ु इस्तेमालु उहे पिणु कंदा। इन अहम मामले ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिकु त सदारती इलेक्शन अमेरिका जी जंहिं ते सॼी दुनिया जूं नज़रूं खुतल आहिनि। इन इलेक्शन सां ही जेको समूरो ख़ितो आहे उन ते उन जा कहिड़ा पॉलिसीज़ हूंदियूं, डोनाल्ड ट्रम्प खटे थो अचे उन जूं कहिड़ियूं पॉलिसीज़ हूंदियूं, कमला हैरिस खटे थी अचे डेमोक्रेटिक उन जूं कहिड़ियूं पॉलिसियूं हूंदियूं। छा हिन जेको ख़ितो आहे ख़ासि तौर ते ताज़ी जेकी सूरत हाल आहे ईरान, इज़राइल, फ़लस्तीन, उन लाइ अमेरिका जो नओं सदर वटि कहिड़ी पॉलिसी हूंदी, पाकिस्तान लाइ, चीन लाइ, सीपेक लाइ उन्हनि वटि छा प्रोग्राम हूंदो, कहिड़ी पॉलिसी पाकिस्तान लाइ हूंदी। इन खां अलावा अफ़गानिस्तान में जीअं त दहशतगर्दीअ जी सूरत हाल आहे उन ते पिणु अमेरिका जा ख़दशा रहिया आहिनि, उन लाइ कहिड़ी नओं सदर पंहिंजूं पॉलिसीज़ आणे थो। इन अहम मामले ते असीं इंतिहाई अहम पैनल खे दावत ॾिनी आहे त जीअं सदारती इलेक्शन उन जी अहमियत ऐं उन जा जेके हिन ख़िते ते ऐं हिन सॼी दुनिया जे ते जेके असर रहंदा, रिपब्लिकन कहिड़ियूं पॉलिसीज़ आणे थी, डेमोक्रेटिक खटे था अचनि उहे कहिड़ियूं पॉलिसियूं थियूं आणनि, असां इन ते अहम ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे जॉइन कयो आहे KTN न्यूज़ स्टूडियो में डॉक्टर ख़लील रहमान शेख साहब, तज़िये निगार आहिनि, लेखक आहिनि ऐं इंटरनेशनल रिलेशन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदा रहिया आहिनि। डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां स्टूडियो में वक़्तु ॾिनो। सैयद हसन हबीब साहब अॻूणा सफ़ारतकार आहिनि ऐं लेखक आहिनि, तज़िये निगार आहिनि। हसन हबीब साहब आपका भी बहुत शुक्रिया, आपने KTN न्यूज़ को वक़्तु दिया। मुबशिर मीर साहब सीनियर सहाफ़ी आहिनि, लेखक आहिनि, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे ऐं साईं इनाम शेख साहब प्रोफेसर साहब लेखक आहिनि, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। तव्हां सभिनी खे वेलकम था कयूं इंतिहाई अहम हिन मामले ते अमेरिकन सदारती इलेक्शन्स ते तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। डॉक्टर साहब, डॉक्टर ख़लील रहमान शेख साहब तव्हां सां ॻाल्हि ॿोल जी शुरूआति थी कजे। कीअं था ॾिसो मौजूदा हीअ इलेक्शन, कंहिंखे सरसी हासिलु थींदे तव्हांखे नज़र अचे थी, रिपब्लिकन, डेमोक्रेटिक, कमला हैरिस या इन खां या डोनाल्ड ट्रम्प या इन जे खां पोइ जेके पॉलिसीज़ हूंदियूं उहे हिन ख़िते ते हिन दुनिया ते केतिरा उन जा असर हूंदा? हिन महिल पॉलिसी त केरु खटंदो एतिरो वाज़े न आहे। बाक़ी अॼु जेको IOWA पोल जेको रिज़ल्ट आया आहिनि उन मुताबिक़ त कमला हैरिस खे 47% जी सरसी हासिलु आहे ऐं ट्रम्प खे 44% जी, पर अञा कुझु चई नथो सघिजे जो ॾाढो नेरो मार्जिन आहे। छा आहे जो टोटल जेको आहे वोटर्स जो जेको तइदादु आहे उहो आहे 186 मिलियन, 186.5 मिलियन, जंहिंमां 7.5 करोड़ पंहिंजो राय जो इस्तेमालु करे चुका आहिनि। जेसिताईं पॉलिसीज़ जी ज़िक्र आहे त पॉलिसीज़ जॾहिं इहा गाज़ा जी वार शुरू थी त अमेरिका में ॾाढो हिकिड़ो प्रोटेस्ट वग़ैरह थियो त अमेरिका जेको आहे इज़राइल ते दॿाउ विझे त इन में जेको आहे सीज़ फायर थिए। उन खां अलावा जेके 7 स्विंग स्टेट्स जेके आहिनि जिन में नवादा ऐं कैरोलिना इहे ॿियूं जेके आहिनि कल उन जे सीटुनि जो टोटल तइदादु जेको आहे उहो 93 आहे। त उहे ॾाढो अहम किरदारु कंहिं बि
उम्मीदवार जे प्रेसिडेंसीअ ताईं पहुचण में अहम किरदारु अदा कंदियूं। इन्हनि 7 स्टेट्स में जेका मेन हिकिड़ी स्टेट्स जेका आहे मिशिगन, जंहिंमें मुस्लमाननि जो तइदादु वधीक आहे, त मुस्लमाननि जो इहो दबाव आहे इन्हनि ॿिन्ही कैंडिडेट्स ते, त उहे जेको आहे गाज़ा जे मामले में पंहिंजो जेको आहे उहो उन ते जंगबंदीअ जो कुझु दबाव विझंदा या जंगबंदीअ जो पंहिंजो पॉलिसी वग़ैरह उहा अॻिते वधाईंदा। उन खां अलावा सीपेक जे हवाले सां ट्रंप जॾहिं पंहिंजे इक़्तिदार में हुयो त सीपेक खे काउंटर करण लाइ हुन हिकिड़ो क्वाड जो कंसेप्ट ॾिनो। क्वाड माना 4 कंट्रीज़ हुया, जापान, इंडिया, ऑस्ट्रेलिया एंड अमेरिका, त जीअं सीपेक खे जेको आहे उहो काउंटर करे सघिजे। ऐं उन्हनि हिकिड़ो कंसेप्ट ॾिनो रूल ऑफ लॉ, यानी इंडियन ऐं पैसिफिक ओशन में रूल ऑफ लॉ हुजे, हर हिक खे नेविगेशन जो अख़्तियार हुजे। उन खां अलावा असां जेकॾहिं होॾे वेंदासीं नॉर्थ कोरिया ॾे, त तव्हां ख़बर आहे त ट्रंप पाण जेको आहे नॉर्थ कोरिया विज़िट कयो ऐं साउथ कोरिया मां वरी पोइ बॉर्डर क्रॉस करे नॉर्थ कोरिया वियो ऐं उन्हनि सां एग्रीमेंट वग़ैरह बि कया हुई। त हू चाहे थो त असां जंग जेको आहे जेके जिते जिते आहे जंग, जिते असांजी उन में आहे मुलविस आहियूं या जंहिंमें मुदाख़लत आहे डायरेक्ट या इनडायरेक्ट, उन्हनि मां असां पाण खे अलॻि कयूं। जो हुनजो नारो आहे अमेरिका फस्ट। अमेरिका फस्ट जो नारो पहिरियों वुडरो विल्सन हयो हो, जंहिंजे करे हुन लीग ऑफ नेशन्स बि जेको आहे जॉइन कोन कई हुई। त उनजे करे बाक़ी चाइना सां ऐं अमेरिका सां उन्हनि जो कन्फ्लिक्ट हलंदो रहंदो। कैमला हैरिस चए थी त चाइना सां असांजा रिलेशन जेको आहे असां सही रखंदासीं, पर टेक्नोलॉजिकली असां जेको आहे एडवांसमेंट कंदासीं ऐं असां चाइना खां अॻिते निकिरण जी कोशिशि कंदासीं। त इहे कुझु पॉलिसीज़ आहिनि जंहिंजे करे जेको आहे इहो सॼो सिनारियो जुड़ंदो नज़र अचे थो, पर डिपेंड करे थो त प्रेसिडेंसी में केरु थो अचे। पर प्रेसिडेंसी में अचण सां गॾु अमेरिका जूं जेके एज़ अ कंट्री जेके मुख़्तलिफ़ ख़ितनि में बेसिक पॉलिसीज़ आहिनि, उन्हनि में मुंहिंजे ख़्याल में को वाज़े फ़र्क़ु कोन थींदो। बिल्कुल बिल्कुल डॉक्टर साहब, यह इंतहाई अहम गाल कही था। सैयद हसन हबीब साहब, मैं आपकी तरफ आ रहा हूँ। डॉक्टर खलील रहमान शेख साहब ने इंतहाई अहम बात की है, तो मैं इस हवाले से ही आपसे क्वेश्चन करूँगा कि डोनाल्ड ट्रंप आते हैं या कमला हैरिस आती हैं, तो क्या जो फॉरेन पॉलिसीज़ है अमेरिका की, तो उस पर कोई फ़र्क आएगा कि अगर डेमोक्रेटिक आ जाते हैं या रिपब्लिकन आ जाते हैं तो अपनी हिसाब से चलेंगे? क्योंकि वहाँ पर स्टेट डिपार्टमेंट हो, वहाँ की डिफेंस डिपार्टमेंट हो, वहाँ की सीआई हो या वहाँ की वाइट हाउस की जो हैं, तो क्या आप समझते हैं कि जो न्यू प्रेसिडेंट आएगा वो उन्हीं पॉलिसीज़ को लेके चलेगा या अपने हिसाब से भी कुछ कर सकता है? जैसे पाकिस्तान में एक ख्याल है कि भाई डोनाल्ड ट्रंप आएंगे तो इमरान खान आज़ाद हो जाएंगे, ऐसी कुछ बातें हो रही हैं। तो क्या वो फॉरेन पॉलिसीज़ को ही वो प्रेसिडेंट फॉलो करता है या अपने भी कुछ प्लानिंग्स लाते हैं? बहुत शुक्रिया असलम साहब। तब्दीली तो डॉक्टर साहब ने बिल्कुल सही कहा, कोई मेजर चेंज तो आ नहीं सकता, क्योंकि फॉरेन पॉलिसी जैसे आपने भी कहा कि स्टेट डिपार्टमेंट भी है, डिफेंस डिपार्टमेंट भी है, उनके बड़े थिंक टैंक्स हैं, तो पॉलिसी तो उनकी डिफाइंड है। अब माइनर जिसे हम कहते हैं ना कोर्स करेक्शन, थोड़ी सी अटेंशन ज्यादा या थोड़ी सी अटेंशन कम, लेकिन चाहे डेमोक्रेट्स आए चाहे रिपब्लिकन आए, रिसेंटली जो पाकिस्तान की पोजीशन है वो जिसे कहें वो सिर्फ मेंटेन कर रहे हैं चंद इश्यूज पे। वो गवर्नेंस पे, डेमोक्रेसी पे बात करते हैं या एंटी टेररिज्म की बात करते हैं, एंटी ड्रग पे बात करते हैं। वो जो क्लोजनेस हमारी एक जमाने में थी, चाहे वो अफगान वॉर हो चाहे अमेरिकन अटैक ऑन अफगानिस्तान हो, वो अब हमारी पोजीशन नहीं है जी। तो चाहे डोनाल्ड ट्रंप आए चाहे कमाला हैरिस आए, जिनमें से दोनों के आने के बराबर से चांस है, क्योंकि जो भी पोल्स आप देखते हैं उनमें एक चीज एडजस्टमेंट कहलाती है। तो बज़ाहिर तो वो रिजल्ट अनाउंस करते हैं, लेकिन वो ये अनाउंस करते हैं जब वो अपनी एडजस्टमेंट कर लेते हैं, यानी जो अपने हिसाब से उनकी प्रेडिक्शन होती है। तो इसमें चेंज तो कोई नहीं आनी है। और जो इश्यूज हैं, चाहे वो ट्रांसपोर्ट और ट्रेड कॉरिडोर्स का हो, चाहे नॉर्थ कोरिया हो, इंडियन ओशन हो, अमेरिका फर्स्ट हो, चाइना अमेरिका राइवलरी, यही वो टॉपिक्स हैं जो चल रहे हैं, या साउथ चाइना सी है, इसमें कोई मेजर चेंज नहीं आनी। और जहाँ तक हमारा ताल्लुक है, हमारे केस में कोई खास चेंज नहीं आनी, और मेरा नहीं ख्याल कि वो उनके आने से इमरान खान की कोई आज़ादी के लिए कोई बहुत बड़ा वो डिमांड करेंगे। वो रूटीन में अभी भी कर रहे हैं,
वो जस्टिस की बात करते हैं, वो डेमोक्रेसी फ्रीडम की बात करते हैं, लेकिन वो कभी शायद ये ना कहें कि इमरान खान को छोड़ दो, क्योंकि पाकिस्तान जो भी हो एक सॉवरेन स्टेट है, और अगर उनको ये कहना भी होगा तो कम से कम ओपनली नहीं कहेंगे। तो मेरा नहीं ख्याल कि कोई बड़ी तब्दीली या ट्रंप साहब की पर्सनैलिटी से कोई चेंज आएगी। वैसे सिर्फ इतनी सी बात है कि डोनाल्ड ट्रंप के होते हुए अमेरिका का स्टेट डिपार्टमेंट प्रेशर में रहता है, क्योंकि डोनाल्ड ट्रंप साहब खुद कभी बैठे ट्वीट कर रहे होते हैं, कभी कुछ कर रहे होते हैं, तो उनके केस में अगर डोनाल्ड ट्रंप साहब आ जाते हैं तो उनके स्टेट डिपार्टमेंट का काम बढ़ जाता है, फिर उनको फायर फाइटिंग करनी पड़ती है, वो कोई गलत स्टेटमेंट दे देंगे। लेकिन अगर आप देखें तो जो बाइडन भी इस दफा फॉरेन पॉलिसी में बड़े वीक साबित हुए। हम सबकी उम्मीद थी कि उनका एक एक्सपीरियंस है एज वाइस प्रेसिडेंट बहुत ज्यादा, तो प्रेसिडेंट बन के शायद कोई चेंज लाएं, लेकिन ऐसा लगता नहीं है। और इदारे जो उनके हैं वो इतने स्ट्रांग हो चुके हैं कि पर्सनैलिटी से वो इन्फ्लुएंस बिल्कुल नहीं है। बिल्कुल बिल्कुल हसन हबीब साहब, बिल्कुल आप ठीक कह रहे हैं। इनाम शेख साहब, डॉक्टर खलील रहमान शेख साहब जी बि तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी रहिया, सैयद हसन हबीब साहब जी कीअं था तव्हां ॾिसो, कंहिंखे खटींदे पिया ॾिसो, रिपब्लिकन खे, डेमोक्रेटिक खे? अगरि इहे खटे इन मां अचे थो, मिसाल तौर ते डेमोक्रेटिक या रिपब्लिकन, इन जूं पॉलिसीज़ कीअं हूंदियूं? छा साॻिनी पॉलिसीज़ खे जारी रखंदा जेके फॉरेन पॉलिसीज़ आहिनि, या कुझु चेंजिंग नज़र अचे थी तव्हांखे? जी इनाम साहब, अचे थो आवाज़ तव्हांखे? इनाम शेख साहब, तव्हांखे आवाज़ अचे थो मुंहिंजो? इनाम शेख साहब जो राब्तो बहाल थिए त उन्हनि सां असीं ज़रूरु इन अहम मामले ते ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं। इनाम शेख साहब पाण टीचर, प्रोफेसर, IR इन समूरनि मामलनि ते इंतिहाई तमामु घणा ॼाण रखनि था। मुबशर मीर साहब सीनियर साहब सां गॾु मौजूद आहिनि। मुबशर मीर साहब, आप बातचीत सुन रहे हैं हसन हबीब साहब की भी, तो क्या आप देख रहे हैं फॉरेन पॉलिसीज़ को, कैसे देख रहे हैं, किसको अभी आप जीतते हुए देख रहे हैं, डेमोक्रेटिक को, रिपब्लिकन को, और आगे क्या आप देख रहे हैं कि क्या पॉलिसीज़ होंगी? बहुत शुक्रिया। सबसे पहले मेरा ख्याल है कि जो सर्वेज की बात है उसमें कोई बहुत बड़ा गैप नहीं है, और हसन हबीब साहब की बात में बहुत वजन है कि दोनों करीब करीब हैं, दोनों में से कोई भी जीत सकता है। और बिल्कुल वाज़ेह किस्म की बढ़तरी जो है वो डोनाल्ड ट्रंप की अभी वो उस तरह की नजर नहीं आई। और यकीनन स्विंग स्टेट्स का एक रोल है, और मुसलमानों का थोड़ा सा जो है वो आया है कि काफी हद तक जो है वो डोनाल्ड ट्रंप को जो है वो सपोर्ट कर रहे हैं कुछ जगहों पे। और उलमा की एक, जी मेरी आवाज सही आ रही है आपको? जी बिल्कुल आ रही है मुबशिर साहब, हम आपको सुन रहे हैं। जी जी जी। और लेकिन इसका एक चीज है कि भारत जो अमेरिकन इलेक्शन होते हैं वो दुनिया भर पे असरअंदाज होते हैं। उसका एक ग्लोबल इम्पैक्ट होता है, फिर एक रीजन्स का इम्पैक्ट होता है, और फिर कुछ मुल्कों का पर्टिकुलरली उनके ऊपर इम्पैक्ट होता है। बिल्कुल। तो ग्लोबली तो अगर मैं देखूं तो मुझे दो चीजें लग रही हैं। एक तो ये है कि देखें शंघाई तावन तंजीम और ब्रिक्स जो है वो एक्टिव हो रहे हैं, और अमेरिका का इसमें बड़ा कंसर्न होगा कि शंघाई तावन तंजीम जो है वो इतनी एक्टिव जो है वो ना हो पाए जितनी के लोगों की तवक्कुआत है। जी। इसी तरह जो डॉलर के मुकाबले में ब्रिक्स करेंसी की जो है वो एक डिमांड को बढ़ाने की कोशिश हो रही है, वो भी अमेरिका के लिए एक काफी अलार्मिंग बात है कि डॉलराइजेशन जो है वो जितनी कम होगी उसकी करेंसी की डिमांड में कमी आएगी। तो ये कोई भी प्रेसिडेंट होगा, दोनों के लिए ये चैलेंजेस होंगे। पाकिस्तान जो है वो पाकिस्तान इस तरह मुतासर होता है, या पाकिस्तान का तस्करा इस हवाले से होता है क्योंकि पाकिस्तान के और चाइना के ताल्लुकात हैं, पाकिस्तान में CPEC प्रोजेक्ट है, फिर अफगानिस्तान में अब इश्यूज वो नहीं है कि अमेरिका की बहुत ज्यादा कोई दिलचस्पी नहीं है यहाँ पे, लेकिन हमारा हमसाये में ईरान है और इंडिया भी है। तो इस लिहाज से अगर देखा जाए तो इस रीजन से अमेरिका जो है वो लाताल्लुक नहीं रहेगा, कभी भी नहीं रहेगा। बल्कि उसकी जो है जो भी नई क़यादत जो है वो आएगी, उसका इस हवाले से कंसर्न जरूर होगा कि पाकिस्तान जो है उसको किस तरह जो है वो लेके चलना है। उसकी वजह क्या है
वो हमने उसके हवाले से किताबें भी पढ़ी हैं और हमारी नजर से उनके बयानात भी गुजरते हैं। बिल्कुल। खास तौर पर हमारी एटॉमिक जो सलाहियत है वो एक अहम चीज है। फिर उसके अलावा जो चाइना का मैंने तज़किरा किया जी। और उसके अलावा पाकिस्तान में जो एक शिद्दत पसंदी की भी लहर है, एक दहशतगर्दी की भी लहर है। जी हाँ, तो बिल्कुल। लिहाजा पाकिस्तान एक बड़ा पार्टनर भी है, ट्रेड पार्टनर अच्छा, भी है अमेरिका का। जी मुबशर मीर साहब, इस पर बातचीत का हम सिलसिला जारी रखते हैं। नाज़रीन, हिते वक्त थियो आहे नंढड़े ब्रेक जो। ब्रेक खां पोइ अमेरिकन सदारती इलेक्शन ते असीं ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदासीं। असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, सदारती इलेक्शन अमेरिका जी सुभाणे आहे। उन में सख़्तु मुक़ाबिलो आहे रिपब्लिकन ऐं डेमोक्रेटिक उमेदवारनि विच में। ॾिसजे त हाणे कंहिंखे थी सरसी हासिलु थिए, केरु थो खटी अचे। उन खां पोइ वाशिंगटन ते जीअं त सॼी दुनिया जूं नज़रूं हूंदियूं आहिनि त कहिड़ी पॉलिसीज़ थियूं अचनि हिन ख़िते लाइ, पाकिस्तान लाइ, ईरान लाइ, अफ़गानिस्तान लाइ, इसराइल लाइ। अमेरिका जो जेको नओं प्रेसिडेंट हूंदो उन वटि छा हूंदो, इन लाइ सभिनी वटि इहो इंतज़ारु आहे ऐं इलेक्शन ते सभिनी जूं नज़रूं खुतल आहिनि। इनाम शेख साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। शेख साहब, कीअं था ॾिसो, कंहिंखे खटींदा पिया तव्हां ॾिसो त कंहिंखे हिन भेरे सरसी हासिलु थी सघंदी? जी जी इनाम शेख साहब, अचे थो आवाज़ तव्हांखे? इनाम शेख साहब, आवाज़ अचे थो तव्हांखे? नज़ीर, इनाम शेख साहब जो राब्तो बहाल थिए। मुबशिर मीर साहब ॾे मां वापसि वेंदुमि, छो जो ब्रेक खां अॻु में बि उन्हनि सां असांजी ॻाल्हि ॿोल हली रही हुई। अच्छा मुबशिर मीर साहब, आप हमें बता रहे थे कि पाकिस्तान पे उसके असरात, तो क्या ये जो चीन चाइना की बात की जा रही है, तो अगर पाकिस्तान लाजमी है अमेरिका के अगर कोई वो पॉलिसीज़ हैं कि भाई IMF का हमारे मुआशी प्रॉब्लम से दारोमदार IMF के ऊपर है, तो आगे चल के क्या ये प्रॉब्लम्स भी पाकिस्तान को फेस करने पड़ेंगे IMF के हवाले से? अगर पैसे नहीं हमें मिलते, कर्जा नहीं मिलता, CPEC और चाइना, ये हमारे लिए प्रॉब्लम्स और चैलेंजेस हो जाएंगे? मेरा ख्याल है कि कर्जा तो अभी IMF का चूंकि अप्रूव हो गया है तो कर्जा तो हमें अब मिलेगा, लेकिन जो बाकी चीजें हमारे साथ आ जाती हैं कुछ कुछ वक्फे के बाद, वो हमें ज्यादा चैलेंजिंग हो जाती हैं। जैसे FATF आ गया था तो वो हमारे लिए इससे भी बड़ा एक चैलेंज बन गया था। तो इसके लिए तो बहुत अहम बात ये है कि पाकिस्तान की जो अथॉरिटीज हैं उनको अपने यहाँ जो एक सिस्टम है उसको पहले इन हाउस जो एक बेहतरी होती है ना उसकी तरफ जाना पड़ेगा। और इडहाक जो पॉलिसियां हैं और इडहाक जो सिस्टम है उनसे हमें जान छुड़ानी पड़ेगी और हमें एक वाकई ही एक अच्छा जो रोड मैप है इकोनॉमी का वो बनाना पड़ेगा। और इसके अलावा आप देखें जो इंसानी हकूक की खिलाफ वर्जियों की एक तवील फहरिस्त बन गई है पाकिस्तान में, वो एक बड़ी जो है वो तशवीशनाक है कि लोगों का हुआ होना और फिर कितने कितने दिन तक उनका पता न चलना, मिसिंग पर्सन की तादाद में इजाफा होना, अदालती निज़ाम के ऊपर जो है वो सवाल उठना, पार्लियामेंट का जो एक सुपरमेसी है वो बड़ी अहम है, लेकिन पार्लियामेंट के अंदर बगैर बहस मुबाहिसे के आइन साजी हो जाना, ये पाकिस्तान के बड़े मल्टीपल प्रॉब्लम जो है वो उसके साथ जो जुड़ जाते हैं, जो इंटरनेशनल लेवल पे हमारे लिए जो है ना एक प्रॉब्लम वाकई क्रिएट होती है। लेकिन पाकिस्तान को जो चीज समझने की जरूरत है कि ये सारी इश्यूज के साथ जो आपकी एक इकोनॉमिक जो रोड मैप है उसको आगे कैसे बढ़ाया जाए, जो इकोनॉमिक डिप्लोमेसी है उसको कैसे समझा जाए। अभी हम इसमें इतने कामयाब नहीं है कि हमारे डिफरेंसेस भी हों और हम इकोनॉमिकली किसी मुल्क के साथ अपने ताल्लुकात को भी आगे बढ़ा रहे हो, इसमें हम बहुत ज्यादा पीछे हैं। हमारी एक प्रॉब्लम होती है जैसे इंडिया के साथ हमारी प्रॉब्लम है, अब उसके साथ हमारी हर चीज कट हुई है, अफगानिस्तान के साथ हुई है तो हर चीज कट हुई है, ईरान के साथ है तो कोई कारोबार प्रॉपर सिस्टम में नहीं हो रहा। तो ये चीज पाकिस्तान को सीखने पड़ेगी कि दुनिया के जो बड़े बड़े मुल्क हैं वो इन चीजों के ऊपर किस तरह चलते हैं। चाइना
और इंडिया की मिसाल हम देते हैं, चाइना और अमेरिका की मिसाल देते हैं, इवन बाकी भी और कितने ममालिक हैं जिनके डिफरेंसेस हैं, लेकिन वो काम भी करते हैं और अपने डिफरेंसेस के ऊपर अपना मौक़िफ़ भी स्ट्रांगली पेश करते हैं। तो पाकिस्तान को डिप्लोमेसी में अपने आप को जो है वो कुछ बेहतरी लानी पड़ेगी कि वो किस तरह प्रोफेशनल्स के हाथ में हो, वो स्ट्रेटेजिक नुक्ता नजर के साथ ना देखी जाए, बल्कि वो एक इकोनॉमिक नुक्ता नजर के साथ देखी जाए। तो ये चीज जो है अगर हम लेके चलेंगे तो पाकिस्तान की मुश्किलात में कमी कर सकते हैं। बिल्कुल बिल्कुल, आप ठीक कह रहे हैं मुबशिर मीर साहब। अच्छा डॉक्टर साहब, डॉक्टर खलील रहमान शेख साहब, मां तव्हांजे तरफ़ ईंदुमि त हिकु त ही जेकी पाकिस्तान ऐं चाइना ऐं ही जेके नओं को खटे अचे थो सदर, उन जी पॉलिसीज़ असीं उन ते ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं, पर जेको अहम मामिलो आहे जेको दुनिया जे अंदरि हिन वक़्तु ॾिठो थो वञे, इसराइल ऐं फ़लस्तीन वारो इशू आहे, उन ते जेके डोनर्स आहिनि, मिसाल तौर रिपब्लिकन जा डोनर्स हुजनि या डेमोक्रेटिक जा डोनर्स हुजनि, उन्हनि जी जेको ख़्यालु असांजे नज़र आयो आहे, जेको साम्हूं आयो आहे, त उहे बि इन शइ जा आहिनि त उहे इसराइल जी फुल मदद करे गज़ा खे ख़ाली कजे। ऐं वेंदे ट्रम्प जे न्याणे पिणु बयानु ॾिनो आहे त उते हू जेके होटल रेस्टोरेंट ऐं तफ़री माग खोलणु थो चाहे। त छा ईंदड़ वक़्त में इतां ऐं ईरान हिकु वॾी जंग तरफ़ बि मामिलो वञी सघे थो? मुंहिंजे ख़्याल में ट्रम्प जे अचण सां ट्रम्प जी मेन पॉलिसी जेका आहे त जंग में कंहिं बि जंग में इन्वॉल्व न थिजे, त उनजे करे हू सभिनी जंग में जिते बि अमेरिका जी, मां पहिरीं अर्ज़ु कयुमि त जिते जिते अमेरिका डायरेक्टली या इनडायरेक्टली इन्वॉल्व आहे त ट्रम्प उन खां ॿाहिरि निकिरण जी कोशिशि कजो। जो ट्रम्प जो नारो आहे त असां पंहिंजे क़ौम जे टैक्सिस ते ॿियनि खे जेको आहे छो असां जेको आहे मदद कयूं, असां पंहिंजे माण्हुनि जी छो न मदद कयूं। बाक़ी जेकॾहिं ट्रम्प जो कुझु उनजा साथी या उनजो न्याणो जेकॾहिं उते चवनि था त असां टूरिज़म खे हथी ॾियूं या ॿियो कुझु, त उहा हिकिड़ी एक्सटेंशन जी पॉलिसी थी सघे थी त जीअं वधीक जेको आहे फ़लस्तीनियुनि खे उहो फ़लस्तीन मां कढी सघिजे, या उन्हनि जे जीअं स्टेट जो हिकिड़ो राइट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन आहे उन्हनि खां उन्हनि खे महरूम कजे। इहा ई पॉलिसी जेको आहे असां कश्मीर में बि ॾिसूं था। जॾहिं शायदि 2017 में या 18 में जॾहिं मोदी इज़राइल जे दौरे ते वियो ऐं उन खां पोइ नेतन्याहू इंडिया जे दौरे ते आयो, त उन कश्मीर में जे हवाले सां मोदी खे इहा सलाह ॾिनी त तव्हां हिते जेको आहे पंहिंजूं नयूं आबादियूं क़ाइमु कयो ऐं हुते जेको आहे हिंदू पंहिंजा आबाद कयो, जंहिंजे करे पोइ मोदी गवर्नमेंट इंडिया जे कॉन्स्टिट्यूशन जे आर्टिकल 370 ऐं 35A में जेको आहे तब्दीलियूं आणे ऐं उते एक्सटेंशन जी पॉलिसी शुरू कई ऐं उते डोमिसाइल वग़ैरह जो जेके गैर कश्मीर हुया उन्हनि खे उहो अख़्तियार मिलियो। त अहिड़ी का पॉलिसी उते गाज़ा में थी सघे थी। पर हिन महिल जेकॾहिं ॾिसो तव्हां त इज़राइल जेकॾहिं ईरान ते हमिलो करे थो या ईरान जेकॾहिं इज़राइल ते हमिलो करे थो त हिक ॿिए खे मिज़ाइल जो अटैक करे ऐं जवाबु ॾेई पंहिंजी पंहिंजी सॉवरेनिटी खे जेको आहे जीआरे वेठा आहिनि त न असां सॉवरन कंट्री आहियूं ऐं असां त जेकॾहिं को हमिलो कंदो त असां उनजो जवाबु ॾींदासीं। पर उहा पूरी दुनिया न चाहींदी त उते का थर्ड वर्ल्ड वार जो अहिड़ो को माहौल जुड़े। बाक़ी कुदरत जे तरफ़ों जेकॾहिं कुझु डिसाइड थी चुको आहे त उनखे मां नथो चई सघिजे। बाक़ी दुनियावी जेके फैक्टर्स जेके मुहरिक आहिनि उहे फ़िलहालु इन तरफ़ इशारो कोन था कनि त इते को थर्ड वर्ल्ड वार जो शुरू थियण जो ख़तरो आहे। इन मां हिकिड़ो इहो बि असां ॾिसूं न त नेतन्याहू जेको आहे उन जे ज़िद जे करे इहा वार अञा ताईं हले थी। जो इज़राइल जो अवाम जेको आहे चाहे थो त जंग बंदी थिए। इवन जेको आहे इज़राइल जा कुझु कैबिनेट जेके मेंबर्स आहिनि उन्हनि बि जेको आहे पंहिंजूं इस्तीफ़ाऊं ॾिनियूं त हे जेका नेतन्याहू जी पॉलिसीज़ जेके आहिनि जंहिंजे उनजे ई करे जेको आहे इहा वार अॻिते हले थी। ऐं जेकॾहिं नेतन्याहू लहे थो त उनखे वार क्राइम्स सां बि मुंहुं ॾियणो पवंदो। त उनजे करे फ़िलहालु थर्ड वर्ल्ड वार जे शुरू थियण जो मूंखे कोन थो लॻे त को हिते थर्ड वर्ल्ड वार जे लाइ को थिएटर जेको आहे या को माहौल जुड़ंदे नज़र अचे थो। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां ठीकु था चओ। अच्छा सैयद हसन हबीब साहब,
जैसे डॉक्टर खलील रहमान साहब भी बता रहे हैं, एक तो थर्ड वर्ल्ड वार वो कह रहे हैं कि हमें नज़र नहीं आ रही, लेकिन अगर ईरान की और इसराइल की अटैक की बात की जाए कि अगर ईरान के ऊपर होता है, तो हम अगर अपनी बात करें कि उस सूरत हाल में क्या पाकिस्तान अगर ईरान और इसराइल का ये मामला बढ़ जाता है अमेरिकन सपोर्ट से, तो क्या पाकिस्तान के ऊपर सऊदी अरब अमराती प्रेशर वगैरह भी अमेरिकन की तरफ से आएगा और उसमें हम किस तरफ जाएंगे? देखिए, जहां तक इजराइल और ईरान की जंग का ताल्लुक है, तो उसका कोई शेप फिजिकल नहीं होगा, सिर्फ एयरफोर्स या ड्रोन या मिसाइल की हद तक रहेगा। क्योंकि उसकी एक वजह है कि ईरान एक बड़ा मुल्क है और उसमें फौज उतारना बहुत मुश्किल है, जिसके बड़े बुरे रिजल्ट्स होंगे ये सबको पता है। तो ये जो जंग होगी मिसाइल की, जहाजों की, ड्रोन्स की, इसमें हमारा कोई खास रोल नहीं है। मतलब हम वहां इंटरवीन नहीं कर सकते। अभी आपने टेक्नोलॉजिकली देखा है कि इजराइल बहुत सुपीरियर है और वो शायद इसमें ईरान भी इसीलिए थोड़ा सा तामुल कर रहा है। और बैक ऑफ द माइंड पे ईरानियों का ये भी था कि अगर ईरान कोई बड़ी कार्रवाई करते हैं तो वो जो गाजा का अमन है वो शदूद हो जाए। लेकिन 2 हमलों में आपने देखा कि गाजा की तरफ किसी की तवज्जो नहीं दी गई। तो अगर हम पे प्रेशर आता है सऊदीया की तरफ से या हमारे अरब दोस्तों की तरफ से, अमेरिका की तरफ से, कि हम उस जंग का हिस्सा ना बने, तो हम उस जंग का हिस्सा वैसे भी नहीं। तो हम पे जो प्रेशर पड़ सकता है खाली वो ये पड़ सकता है कि हम न्यूट्रल रहें, और हम वैसे भी न्यूट्रल हैं। हम इतने क्रिटिकल मोमेंट में, जैसे मीर साहब ने शुरू में कहा था कि हमें अपने घर को ठीक करना है, अपनी इकोनॉमी को ठीक करना है, अपने मसाइल को करना है। हमारे यहाँ खुद दहशतगर्दी बहुत आजकल बढ़ी हुई है, तो हमारे लिए तो अपने घर को ठीक करना जिहाद की तरह से है। तो हम फिजिकली तो किसी के साथ नहीं हो सकते। हाँ, ईरान क्योंकि हमारा नेबर है और उससे हमारे बहुत अच्छे ताल्लुकात हैं, तो हम डिप्लोमेटिकली तो उनको जरूर सपोर्ट करेंगे, लेकिन इससे आगे शायद हम कुछ ना कर सकें, क्योंकि हमारे पास एयरफोर्स भी बहुत नॉर्मल टाइप की है और हमारे मिसाइल भी जो हैं वो उस तरह के नहीं है कि हम जाके किसी और मुल्क की सपोर्ट कर सकें। तो जो प्रेशर आएगा वो जरूर आएगा, सिर्फ इतना होगा कि हम न्यूट्रल रहें, हम ज्यादा कहीं सपोर्ट ना करते हैं। और वो हम करने की पोजीशन में फिलहाल नहीं है, क्योंकि हमें अपनी जो है वो सूरत हाल को इम्प्रूव करना है। हम कोशिश, हमारे लिए तो अच्छा है कि दुनिया में जितना अमन हो, ताकि हम अपने मसाइल से उस दौरान में निकल आए और तरक्की की राह पे चलें। जब तक हमारी इकोनॉमी ठीक नहीं होगी, जब तक कि हमारे दूसरे मसाइल नहीं होंगे, जैसे ह्यूमन राइट्स है, ये वो है। पाकिस्तान का एक बड़ा अजीब व गरीब इमेज है दुनिया में, और उसकी एक प्राइमरी वजह ये है कि हमारे यहाँ से अच्छी खबरें जाती नहीं है। या कभी वुमेन राइट का मसला हो जाता है, कभी एनिमल राइट होता है, कभी माइनॉरिटीज के मसाइल हो जाते हैं, कभी मिसिंग पर्सन का हो जाता है, कभी आपस की चपखलिश में एक दूसरे की पार्टी के ऊपर कोई ना कोई कार्रवाई हो रही होती है। सबको पता है कि हमारे यहाँ जुडिशरी बड़ी वीक है, सबको पता है कि हमारी पार्लियामेंट में पूरी डिबेट्स नहीं होती। तो ऑल इन ऑल हमारा जो इदारे हैं वो कमजोर हैं। जरूरत इस बात की है कि मईशत को इम्प्रूव करने के लिए हमारी सारी पार्टियां बैठें, चाहे वो अपोजिशन में हो, चाहे छोटी हो, चाहे बड़ी हो, कि हम एक मीसाक़े जमहूरियत मीसाक़े माशियत वो करें। ये तय कर लें कि अगले 30 साल में पाकिस्तान की इकानमी के खदोखाल क्या होने हैं, कौन सी इंडस्ट्रीज बनानी, कौन सी प्रमोट करनी है, किस तरह से एम्प्लॉयमेंट जनरेट करनी। देखिए, हमारे पास से मिलियन से ज्यादा काबिल लोग जो हैं वो हर साल अब बाहर जाने लगे हैं। तो ये हमारे लिए एक बड़ी तशवीशनाक बात है कि वो लोग जिन्होंने इस मुल्क को सपोर्ट करना है डेवलपमेंट में, इकोनॉमी में, वो मुल्क छोड़ के जा रहे हैं। सारा पढ़ा लिखा लॉट बाहर जा रहा है। तो इस पर जरूरत इस बात की है कि हम बैठें सारी पार्टियां और अपने इन मसाइल को हल करें और कोशिश ये करें कि जंग वगैरह का हिस्सा। बिल्कुल बिल्कुल हसन हबीब साहब, जंग वगैरह का हम हिस्सा ना हों, क्योंकि अमन की ज़रूरत है सारी दुनिया को, इस खिते को। नाज़रीन, वक्त थियो आहे नंढड़े ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां सां गॾु रहिजो। अमेरिकन सदारती इलेक्शन, उन जा नतीजा ऐं उन जा असर, उन ते असीं ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदासीं। वेलकम बैक नाज़रीन। सदारती अमेरिकन इलेक्शन वाशिंगटन ते सॼी दुनिया जूं नज़रियूं खुतल केरु खटे पियो अचे, रिपब्लिकन या डेमोक्रेटिक।
डोनाल्ड ट्रंप या कमला हैरिस। त इन हवाले सां असीं ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। उन जा हिकु त केरु अचे पियो ऐं उन जा कहिड़ा असर हूंदा इन ख़िते ते, पॉलिसीज़ कहिड़ी हूंदियूं, इन समूरी सूरत हाल ते असीं इंतिहाई अहम पैनल असां सां गॾु मौजूदु आहे, उन ते असीं ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। इनाम शेख साहब, मां तव्हांजे तरफ़ ईंदुमि, कीअं था तव्हां ॾिसो इहे इलेक्शन्स, उन जा असरात कहिड़ा हिन ख़िते ते, हिन दुनिया ते हूंदा? ॾिसो, ही जेका इलेक्शन आहे इहा बुनियादी तौर ते ईअं सम्झो त ट्रंप ऐं अमेरिकन एस्टेब्लिशमेंट जे विच में इलेक्शन, छाकाणि जो ट्रंप जो तव्हां ईअं सम्झो त पंहिंजे तमामु तर सियासी नेगेटिविटी सां गॾु हिकिड़ी हुनजी पब्लिक सपोर्ट वॾे पैमाने ते आहे। जीअं तव्हां कंहिं दौर में इमरान ख़ान जी पाकिस्तान में ॾिसो, हालांकि इमरान ख़ान जी सियासत जा वॾा ब्लंडर्स बि आहिनि, पर बहरहाल हिकिड़ो पब्लिक सपोर्ट वोट त आहे न उनखे। सो जेसि ताईं जो बाइडन रन में हुयो त ट्रंप जी आहे उनखे सबक़त हासिल हुई वाज़े, ऐं तव्हां ॾिठो त ट्रंप खे हटाइण जी बि कोशिशि थी ऐं ट्रंप खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इम्पीच करण जी सदारती दौर में जे दौरान कुझु मामलनि ते उनखे जेको आहे सो केस करण जी ऐं उनखे कोर्टनि खां सज़ावार कराइण जी कोशिशि थी, जंहिंमें बि का सबक़त हासिल न थी। पोइ खूनी हमिलो बि थियो। त जेके सर्वेज अचनि था उनमें नेक टू नेक हिकिड़ी फाइट आहे, पर जेके जिनखे स्विंग स्टेट्स चयो थो वञे, पेंसिल्वानिया, ओहाइयो ऐं कैलिफोर्निया ऐं कुझु इन क़िस्म जूं स्टेट्स, उहे इलेक्टोरेट कॉलेज में तमामु अहम किरदार अदा कंदियूं, छाकाणि जो उन्हनि जा उते वोट काफ़ी था रहनि। तंहिंजे करे फ़िलहाल मां नथो सम्झां त को पक सां को बि मुबसिर चवंदो त कहिड़े पासे थो लेटे, पर इहा ज़रूरु ॻाल्हि आहे जेको आहे सो ट्रंप जेको आहे उनखे हिकिड़े ख़ासि क़िस्म जी सपोर्ट आहे, रेड नेक जी, कंज़र्वेटिव जी ऐं अमेरिका जे जेके अमेरिकन फ्लोरी जे नाले सां जेके माण्हू ॻाल्हियूं कनि था, उते उनजी वॾे पैमाने ते सपोर्ट हासिल आहे। कॾहिं ताईं सम्झो त जेका अमेरिकन एस्टेब्लिशमेंट आहे उनमें भले पेंटागन हुजे, CIA हुजे या ॿिया इदारा हुजनि, उन्हनि सभिनी जी हिकिड़ी सपोर्ट हासिल आहे जेको ट्रंप जे मुखालिफ़ कैंडिडेट कमला हारिस। त कुझु बि चई नथो सघे, पर मूंखे जेको बाज़ार लॻे थो त ट्रंप खे एस्टेब्लिशमेंट विती घटि थी इक़्तिदार में अचण जी, पर जेकॾहिं हू अचे थो त उनजे प्रीवियस रिकॉर्ड खे नज़र में रखंदे तव्हां इहो चई सघो था त शायदि दुनिया में जेके कॉन्फ्लिक्ट्स आहिनि, पोइ विच ओभर जो आहे, असांजो इलाइक़ो आहे, ईरान आहे, इन्हनि में कॉन्फ्लिक्ट्स में घटिताई अचण जा इम्कान आहिनि, छाकाणि जो ट्रंप हिकिड़े खुले दिमाग़ जो माण्हू आहे ऐं उहो बिज़नेस ऐं इकोनॉमिक डेवलपमेंट ऐं ॿियनि शयुनि ते घणो फोकस करे थो। पोएं दौर में बि तव्हां ॾिठो हूंदो न, ॻाल्हियूं वॾियूं पिए कयूं, पर जीअं इक़्तिदार में आयो त खोड़ जेके जंगियूं हुयूं उन्हनि मां अफ़गानिस्तान मां पाण खे रिट्रीट कयो, विच ओभर मां पाण खे रिट्रीट कयो, ऐं हाणे बि हुनजी खुली दावा आहे त जेकॾहिं इक़्तिदार में अचे थो त चए थो त मुंहिंजे लाइ चंद ॾींहंनि जो मसइलो आहे रशिया ऐं यूक्रेन जे प्रॉब्लम खे हल करण जो। बाक़ी इन पाकिस्तान जे हवाले सां इहा ॻाल्हि थी सघे थी त इमरान ख़ान जी गवर्नमेंट सां ट्रंप जे गवर्नमेंट जा तालुकात सुठा हुया, ऐं इन सिलसिले में मुबसर मुख़्तलिफ़ तबसरा करे रहिया आहिनि, शायदि इमरान ख़ान खे रिलीफ मिले, ऐं इन में कोई शक कोन्हे त जीअं ई हफ़्ते खन जे अंदरि इहा सॼी सूरत हाल वाज़े थी वेंदी त पाकिस्तान जे सियासत जा बि जेके रंग आहिनि उनमें तब्दीली अचण जा इम्कान आहिनि। तव्हां ॾिसो त पाकिस्तान जी सियासत जा ॿ वॾा जेके बोरा आहिनि, आसिफ ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ़, उहे बि मुल्क खां ॿाहिरि आहिनि। केतिरनि मुबसरनि जो चवणु आहे त नई टिप्पणी अची रही आहे जंहिंजे सिलसिले में ॿई ॿार मुख़्तलिफ़ इंटरनेशनल कंसल्टेशन थी रहियूं आहिनि।
कमला हारिस जेका आहे सा उहा सदा वाइस प्रेसिडेंट जे दौरान बि को अहिड़ो एक्सपोजर क्रिएट न करे सघी, अहिड़ी स्टेट्स पर्सनशिप छो न करे सघी जंहिंजे मां साबित थिए त पोइ हुनजो हिकिड़ो वॾो अमेरिकन एडमिनिस्ट्रेशन में इन्फ्लुएंस हो। ईअं सम्झो त हुनजो इहो सॼो जेको दौर रहियो जीअं असां वटि फज़ल इलाही चौधरी हूंदो हो या को इन क़िस्म जा सदर ईंदा हुआ उन वांगुरु रहियो। ऐं उन हिकिड़ी जीअं ओबीडेंट जेको आहे सो पॉलिटिशियन थींदो आहे इस्टेब्लिशमेंट जो, हुनजो भाग आहे सिचुएशन अहिड़ी सूरत हाल जुड़ी वई जो डेमोक्रेटिक पार्टी वटि अहिड़ो वॾो को ऑप्शन कोन हो जो ॿिया हुननि जा जेके वॾा स्टालवार्ट्स आहे, वॾा कैंडिडेट्स आहे, पोटेंशियल उन्हनि खे अॻिते खणी अचे। पर उहे जेके ॻाल्हियूं करे थी इसराइल खे मैक्सिमम सपोर्ट थियूं ऐं जेके बाइडन गवर्नमेंट जो पॉलिसीज़ हिननि खे कंटिन्यू करण जूं ऐं मिडिल ईस्ट जे हवाले सां, ईरान जे हवाले सां, पाकिस्तान जे हवाले सां हुनजो जेको प्लान आहे उहो मुमकिन आहे अमेरिकन वोटर्स खे ख़ुशि करण जे लाइ, अपील करण जे लाइ त हुन में का कशिश थी सघे थी। पर इंटरनेशनल जेका कम्यूनिटी आहे या इलाक़ाई जेका रीजनल सिक्योरिटी आहे हुनजे हवाले सां इहे ॾाढा ॾुखिया सुवाल आहिनि ऐं तक़रीबन एतिरा मुमकिन न आहिनि जेतिरा हू क्लेम्स करे थी। तंहिंजे करे मां सम्झां थो त ही छिटाई कुझु ॾींहंनि में ई सुभाणे जेकॾहिं इलेक्शन आहे 5 तारीख़ त हुन खां पोइ हफ़्ते जे अंदरि सॼी सूरत हाल वाज़े थी वेंदी। ऐं तव्हां ख़बर आहे त जीअं जनवरी में सदारती पसरनामो खणंदो आहे सदर, हुन खां पहिरियों टीम जा ऐं ॿिया जेके बि प्रॉब्लम्स आहिनि गवर्नेंस जा उन्हनि खे बुनियादी कंसल्टेशन थी वेंदियूं ऐं जेको आहे सो वाज़े थी वेंदो आहे त ईंदड़ गवर्नमेंट जो कहिड़े रुख ते उहा वञी रही आहे। पर इन्हनि ॿिन्ही कैंडिडेट जी जॾहिं पाण में भेट कजे थी त इहा शइ वाज़े थी वञे त कहिड़े पंहिंजी गवर्नमेंट जी कहिड़ी पार्टी। बिल्कुलु बिल्कुलु इनाम साहब, बिल्कुलु तव्हां ठीकु था चओ। डॉक्टर साहब, डॉक्टर इनाम शेख साहब जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी रहिया खलील रहमान शेख साहब, कीअं अफ़गानिस्तान जी अगरि ही जेकी इनाम शेख साहब ॿुधाए रहियो आहे ॻाल्हि ॿोल, पर अगरि असीं हिन समूरी सूरत हाल खां पोइ वरी अफ़गानिस्तान ते वञूं था त अफ़गानिस्तान लाइ तमामु घणा अमेरिका खे ख़दशा आहिनि ISIS जे हवाले सां, दहशतगर्दी जे हवाले सां। त छा था सम्झो त छा इहा हिन ख़िते में वरी अफ़गानिस्तान जी का अहिड़ी नई पॉलिसीज़ ठहंदियूं हिन ख़िते ते वरी नवां के असर हूंदा? जेकॾहिं ट्रम्प अचे थो त पोइ त को अफ़गानिस्तान में अमेरिका जी डायरेक्ट या इनडायरेक्ट इन्वॉल्वमेंट कोन थींदी, जो हू पाण जेको आहे उतां पंहिंजा फोर्सिस विज़ड्रा करे वियो हो। पर फोर्सिस विज़ड्रा करण खां में जीअं त स्पेसिफिक को रोड ऑफ मैप कोन हो त उन खां पोइ कीअं जेको आहे उन में अफ़गानिस्तान में वहिंवार हलंदो, त तंहिंजे करे उते थोरो ॾफेड़ वारो माहौल पैदा थी वियो हो। पर जेकॾहिं कमला हारिस अचे थी त उहा बि न चाहींदी त उते असां ॿीहर वरी जेको आहे को पाण खे वञी इन्वॉल्व कयूं, जो ॿ भेरा अफ़गानिस्तान में अमेरिका पाण खे इन्वॉल्व कयो आहे पर उते को हुनखे ख़ातिर ख़्वाह पंहिंजो कामयाबी हासिलु कोन थी आहे ऐं रिट्रीट करे ई जेको आहे उतां निकिरणो पियो आहे। बाक़ी जेकॾहिं थोरो 2 मिंट मूंखे ॾियो त अमेरिका जी सियासत में हिकिड़ी नई डिबेट शुरू थी वई आहे त हिन महिल जेको इलेक्टोरल कॉलेज जेको आहे, जेको प्रेसिडेंट अमेरिका जी इलेक्शन करे थो, इन जी शुरूआति 1787 ईस्वीअ में शुरू थी ऐं उहा इलेक्टोरल कॉलेज 538 ते आहे मुश्तमिल ऐं उन मां 270 जंहिंखे मिलंदा त उहो प्रेसिडेंट थींदो। त हिन महिल इहो अमेरिका जे सोसाइटी में हिकिड़ो इहो थिंकिंग शुरू थी आहे त आया पॉपुलर वोट जे तरफ़ वञिजे या इलेक्टोरल कॉलेज जे खे कंटिन्यू कजे। पॉपुलर वोट जी सपोर्ट में चवनि था, हिकिड़ो सर्वे आहे, चवनि था त डेमोक्रेट्स जा जेके वोटर्स आहिनि उहे 80% ऐं रिपब्लिकन जा जेके वोटर्स आहिनि उहे 46% ऐं 50 सालनि खां घटि जेके अमरीकी वोटर्स आहिनि उहे तक़रीबन 70% चाहिनि था त पॉपुलर वोट ॾे वञिजे, यानी प्रेसिडेंट जी इलेक्शन जेको आहे डायरेक्ट थिए, इनडायरेक्ट न थिए। त ॾिसूं त अॻिते हली इहो इलेक्टोरल कॉलेज जो फीचर किथे थो बीहे ऐं चवनि था त 1924 ईस्वीअ में घटि जेको आहे वोट जो टर्न आउट थियो जेको 48% हुयो
ऐं वधि में वधि जेको टर्न आउट थियो उहो 2020 में 66% थियो ऐं हिन महिल बि चवनि था त शायदि 66% या उनखां थोरो वधीक टर्न आउट साम्हूं अचे। त चवण जो मक़सदु इहो त अफ़गानिस्तान में हिन महिल बि अमेरिका जो को अहिड़ो ख़ासि किरदारु न ईंदो। बाक़ी जेकॾहिं सेंट्रल एशिया में जेकॾहिं कॉम्पिटिशन वधे थी त सेंट्रल एशिया जा जेके यूरेनियम ऑयल या गैस जा जेके रिज़र्व्स आहिनि उहे मिडल ईस्ट खां बि वधीक आहिनि। त उनजे करे उन इलाइक़े में नेचुरल रिसोर्सिस जी एक्सप्लॉइटेशन या उन्हनि ते कब्ज़े जे लाइ उन्हनि जे रिज़र्व जे जेको आहे मालिकीअ जे लाइ जेकॾहिं कॉम्पिटिशन शुरू थिए थी त पोइ अफ़गानिस्तान गवादर सी पोर्ट जे हवाले सां हिकिड़ो भेरो ऐं चाबहार जे सी पोर्ट जे हवाले सां हिकिड़ो भेरो ॿीहर जेको आहे अफ़गानिस्तान इंटरनेशनल पॉलिटिकल थिएटर ते अहमियत हासिलु करे सघे थो। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां ठीकु था चओ त वरी हिकु दफ़ो ॿीहर हासिल करे सघे थो इन समूरी सूरत हाल में। मुबशर मीर साहब, मैं आपकी तरफ आखिर में आऊँगा कि ये दहशतगर्दी की सूरत हाल, दहशतगर्द नेटवर्क, मुख्तलिफ तंजीमें, पाबंदी जो उनके ऊपर मौजूद है, क्या समझते हैं इनके ख़ात्मे के लिए भी कुछ हो पाएगा या ये दहशतगर्दी और बढ़ेगी और ये सारे खित्ते को आप लपेट में ले लेगी? जी मीर साहब, आवाज़ आ रही है आपको? अच्छा, मीर साहब जो राब्तो कट जी हो। हसन हबीब साहब, लास्ट कमेंट आपसे ही मैं लूँगा, तो क्या आप कहेंगे इस दहशतगर्दी ये सूरत हाल इंदर जो न्यू आ रहे हैं सदर या न्यू दुनिया आ रही है जदीद टेक्नोलॉजी, इन पर ज़ाब्ता हो सकेगा जो दहशतगर्द जमायतें हैं उनका नेटवर्क के ऊपर? जी देखिए, मेरा तो एक ख्याल है कि जो नई टेक्नोलॉजीज आ रही हैं, जो नए कोऑपरेटिव सिस्टम्स आ रहे हैं, चाहे वो SCO हो, चाहे वो नेटो हो, चाहे वो कोई ब्रिक्स हो, सब टेररिज्म के खिलाफ यूनाइटेड हैं। सारे मुल्क एक दूसरे की मदद कर रहे हैं टेररिज्म के खिलाफ। और जैसे जैसे टेक्नोलॉजी का इम्पैक्ट आएगा, आर्टिफिशियल इंटेलिजेंस का इम्पैक्ट आएगा, तब ये इलीगल मूवमेंट्स कम हो जाएंगे और ये वेपन्स के प्रॉब्लम्स कम होंगे, ट्रांसपोर्टेशन के। और उसके अलावा ये जो जितनी भी इलीगल मूवमेंट हैं, इनके कंट्रोल होने के बाद टेररिज्म खत्म हो जाएगा। खास तौर पे टेरर फाइनेंसिंग पे देखिए, हम लोग इस बात को मानते नहीं हैं, लेकिन FATF का सबसे बड़ा इम्पैक्ट हम पे ये आया है कि अब हमारे बैंक ज्यादा रिस्पॉन्सिबली डील कर रहे हैं ट्रांजैक्शंस को। हमारे इदारे बहुत गौर से देख रहे हैं लोगों को कि कहीं कोई इस तरह तो नहीं कि कहीं से पैसा आ रहा हो और उसका कोई हम पे नेगेटिव इम्पैक्ट हो। तो ये देखते हुए ये कहना कि टेररिज्म बढ़ेगा, टेररिज्म अब शायद ना बढ़े उतना, क्योंकि उसके खिलाफ जो है यूनाइटेड फ्रंट्स ऊपर आ रहे हैं, चाहे वो सी पे हो, चाहे एयर पे हो, चाहे लैंड पे हो। और अब सारे मुल्क बिला उसके तफरीक के इस बात पे एग्री करते हैं कि हम एक दूसरे के एंटी टेररिज्म स्ट्रेंथ को इम्प्रूव करें, उनको सपोर्ट करें, चाहे वो इंफॉर्मेशन में हो चाहे कैश। बिल्कुल बिल्कुल सैयद हसन हबीब साहब, बिल्कुल आप वजह फरमा रहे हैं। नाज़रीन, इंतहाई अहम असांजे पैनल जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। डॉक्टर खलील रहमान शेख साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। इनाम शेख साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। सैयद हसन हबीब साहब, मुबशर मीर साहब, सदारती इलेक्शन अमेरिका जी केरु खटे ईंदो उन ते सॼी दुनिया जूं नज़रूं आहिनि। असीं उन ते इंतहाई अहम पैनल सां ॻाल्हि ॿोल कईसीं त डेमोक्रेटिक थो अचे या रिपब्लिकन, डोनाल्ड ट्रंप थो अचे या कमला हैरिस थी अचे, उन जे अचण सां दुनिया ते कहिड़ा असर हूंदा, हिन ख़िते ते कहिड़ा असर हूंदा, ईरान इज़राइल जी सूरत हाल, पाकिस्तान, चीन, अफ़गानिस्तान, इंडिया, इन समूरी सूरत हाल ते नओं जेको सदर ईंदो उन जूं कहिड़ियूं पॉलिसी हूंदियूं, इन अहम मामले ते असीं ॻाल्हि ॿोल कईसीं। ईंदड़ प्रोग्रामनि में नवनि इशूज़ सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अला वाहे।